बचसा दर्द तेरे विच रो रो दम दे सा ओ आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पासी हिकड़ी मरवे सा ओ कौन बचसा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है लाड़कानो टाइम ऐं मां हवा जो मेज़बान मुनवर हिंद। नाज़रीन, सिंध जो नाले वारो शाइर अनवर कमराणी हमेशह असां खां जुदा थी वियो आहे। उन जी शाइरी, उन जो फ़िक्र हमेशह यादि रहंदो ऐं हुन जेको शाइरी ज़रिए मुआशरे खे पैगाम ॾिनो उहो हमेशह जेको आहे यादि रहंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जेको आहे उनखे ॻायो आहे, उन जी शाइरी अॼु बि झरझंग जेकी आहे उहा गूंजी रही आहे। उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे। अॼु असां दादू में मौजूदु आहियूं, उन जा वारिस असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछूं था त उहे अनवर कमराणी खे कीअं था यादि कनि। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त अनवर कमराणी अव्हांजो वालिद साहिबु हो, उनजो प्यारु, उनजूं मोहबतूं कीअं ॾिठियूं, छा चवंदो? हाणे बाबा जे बारे में अगरि हींअर खां ॻाल्हाईंदुमि त सुभाणे हे टाइम थींदो, पर मां खुटी कोन सघंदुमि। मुंहिंजो बाबा मुंहिंजी हयाती हो, मां सां तमामु घणो प्यारु कंदो, मां बि हुन सां तमामु घणो प्यारु कंदो आहियां। मूंखे ख़बर सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे मां हुनजे बारे में छा चवां। अहिड़ी का शइ न आहे जेका हुन मूंखे आणे न ॾिनी हुजे, जेका मां हुनखां घुरी हुजे ऐं हुन मूंखे आणे न ॾिनी हुजे। अल्लाह सभिनि जे मथां पंहिंजे पीउ जा साया रखे, पर मुंहिंजो पीउ ॿी शइ हो। मां हुनजी तारीफ़ कंदमि कोन, छो जो मां खुटी कोन सघंदुमि। बसि हुन जहिड़ो इंसानु थियो न थींदो। बाबा ॿी शइ हुयो। हिन सिंध में बाबा जहिड़ो शाइर अॼु खां बाद में वरी कॾहिं न थींदो। मां इहो ई चवंदुमि। बसि मूंसां गॾु अनवर कमराणी जो भाउ बि मौजूदु आहे, उनखां बि पुछूं था। तव्हां इहो ॿुधाइजो साईं, अनवर कमराणी हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं सिंध बल्कि पाकिस्तान जा माण्हू हुनखे सुञाणनि था। हुन जूं वॾियूं मोहबतूं, वॾियूं ख़िदमतूं आहिनि। अॼु असां सां गॾु न आहे, अव्हां सां गॾु न आहे, छा चवंदो? अनवर असांजो सुठो भाउ बि हुयो, असांजो दोस्त बि हुयो, हर सलाह मशूरो बि कंदो हुयो ऐं दिलि में बुग़्ज़ का ॻाल्हि अहिड़ी बि न रखंदो हो। तमामु शेर दिलि इंसानु हो। असांजे हिकिड़े नंढड़े ॻोठ काछे फुलू कमराणी में हाजी मेवो ख़ान कमराणी असांजो पीउ हारपो कंदो हो, हारी माण्हू हो। पोइ जॾहिं असां थोरा वॾा थियासीं त असांखे चईंदी हिकिड़ो तव्हां मां पढ़े, हिकिड़ो मूंसां पंहिंजे ॿनी ॿारे जो कमु कराए। पोइ अनवर चयो त मां तोसां गॾु आहियां, मां ॾुख सुख में मां बाबे सां आहियां, तूं पढ़, मां बाबे सां साथ ॾींदुसि। पोइ तक़रीबन 1979 में मां अञा ॾाढी मुछ मूंखे अचे पई ऐं सावल मां हली वियुसि सऊदी। पोइ उतां हिन शाइरी लिखणु शुरू कई। मां सऊदी हुयुसि त हिन जो 83 में मंज़र आम ते कलाम आयो, कोन बच सां दर्द तेरे विच रो रो दम ॾे सां। इन खां पोइ अनवर कमराणी ईअं सम्झ झर झंग जिथे किथे जबलनि में बि गूंजे पियो त कोन बच सां दर्द तेरे विच रो रो दम ॾे सां। उन खां पोइ काफ़ी हिन मौत ते कलाम लिखिया, जंहिंमें हिकिड़ो त अहिड़ो लिखियो जो बाबे असांजे रोई ॾिनो उन कलाम ते त बसि बीठो आहे साह लुकीअ में, 3 पथरियूं अथमि बुकीअ में, इझो ॼाण थियो ऑपरेशन बसि मौत जी आहियां मुठीअ में। पोइ असीं बाबे रोई ॾिनो। अम्मा रुनी हिन जे कलाम खे जेके मौत वारा कलाम बाबो त ॿुधी बि न सघंदो हो। यकीन कयो बाबो रोई ॾींदो ऐं हिन खे चवंदो हो त बाबा अहिड़ा कलाम ॾिठा जेके कंहिंजी दिलि खे ॾुखाइनि। बाक़ाइदे हिन खे भाकुर विझी रोई चुमियूं ॾेई ऐं चवंदो हो बाबे सां ॿिनि जी घणी मोहबत हूंदी अनवर जी बि। असां इहो ॿुधाइजो त अनवर कमराणी जा मां ॿाहिरि आहियो, ज़रूरु ज़िंदगी जो एतिरो अरसो गॾु हुननि सां गुज़ारियो। उनजे औलाद में पोयां सोग वारनि में केतिरी औलाद छॾी आहे ऐं उनखां पोइ औलाद में या ॿियो ख़ानदान में शाइरी जे हवाले सां को माण्हू आहे जेको उन ई सिलसिले खे शुरू करे? न सी अहिड़ो ॿियो को अनवर जो ख़्यालु त केरु कोन भरींदो। असांजो ख़ानदान त थियो पर पूरे दादू ज़िले में मां नथो सम्झां त को अहिड़ो अनवर कमराणी जहिड़ो शाइर ॿियो को पैदा थींदो। जी नाज़रीन, सिंध जे नाले वारे शाइर अनवर कमराणी जे तॾहिं ते मौजूदु आहियूं। उनजो भाउ, उनजा जेके औलाद आहे, उनजा जेके वारिस आहिनि, रिश्तेदार आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियूं ॿुधो पिया। मूंसां गॾु अनवर कमराणी जो तमामु वेझो दोस्त, कराची में बि उन सां गॾु रहण वारो असांजो सहाफ़ी शौकत लाशारी, उहो बि हिते तॾहिं ते मौजूदु आहे। उनखां बि पुछूं था त हुन अनवर कमराणी सां जेके पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारिया, उनजे लाइ छा चवंदो ऐं उनखे कीअं ॾिठो। जी शौकत।
भाऊ अनवर कंबराणी मां चवां त पाकिस्तान जो वॾो नालो हो, छो जो पाकिस्तान जा जेके बि वॾा फ़नकार आहे अनवर कंबराणी खे ॻायूं। ऐं उन खां अलावा अनवर कंबराणी में हिकिड़ी ॾाढी भली ख़ासियत हूंदी हुई, खिलणो हुयो। अगरि हुनखे तकलीफ़ बि हूंदी हुई न त उहो असां सां खिलंदो हो। पोइ धरती में हिकिड़ो मुंहिंजो प्रोग्राम हो नओं अंदाज़ सां, पोइ मूं हिनखे चयो, मां चयो जज कंहिंखे कयां, चए मूंखे कर, मां चयो ॿियो माण्हू चई अल हदाद, मां चयो टियों माण्हू चई मरम। पोइ मूं हिकिड़ो प्रोग्राम कयो, मूं 6 कैमराऊं लॻायूं। अनवर लही आयो स्टेज ते, मूंखे चईंदा भाऊ हिननि कैमरानि खां ही कमु वठि। मां चयो अनवर तूं त डायरेक्टर आहे यार, मां चयो मूं इहो सोचियो पए पर तो मूंखे अॻु में इहा सलाह ॾिनी। बहरहाल अनवर कंबराणी उन प्रोग्राम में जेके बि फ़नकार आया उन्हनि सभिनि जे लाइ नई शाइरी लिखी आयो, छो जो मूं हुनखे चयो, मां चयो बाबा पुराणो कलाम तुंहिंजो को बि न कराईंदुसि मां, मूंखे चई मुंहिंजो हिकिड़ो घरु आहे जाए हलिया हलिया दादू हलिया, बाक़ी ॿिया तोखे आउं नवां ॾींदुसि। पोइ अनवर भाउ जूं कहिड़ियूं तोखे ॻाल्हियूं ॾसूं। अनवर भाउ हिकिड़ो तमामु सुठो पंहिंजे बचड़नि जे लाइ हिकिड़ो भले में भलो पीउ हुयो ऐं दोस्तनि जे लाइ भलो दोस्त हुयो। कंबराणी हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं हुनजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि, हू हमेशह लाइ असां खां जुदा थी वियो आहे, छा चवंदो? साईं असांजो त मामो हुयो, तमामु बहितरीनु इंसानु हुयो। हिन तमामु सुठो ॻायो, काछे खे उजागर कई, दादू खे उजागर कई, पूरी सिंध खे उजागर कई। सुठो शख़्स हुयो, सुठो माण्हू हुयो ऐं हिन असांजे ख़ानदान जे लाइ तमामु बहितरीनु हुयो। ऐं जेको बि असांजा थोरा घणा मसइला थींदा हुआ मामू हल कंदो, माना फ़ैसिला थींदा हुआ हल कंदो हुयो। तमामु हिकु सुठो इंसानु, बहितरीनु इंसानु ऐं सभिनि सां मुहबत करण वारो माण्हू हूंदो हुयो। मंज़ूर साहब खां पुछंदासीं त अनवर कंबराणी जी शख़्सियत काफ़ी अरसो उन सां गॾु शाइरी जे हवाले सां लाॻापो रहियो ऐं हिकु ई शहर सां ॿिन्ही जो तालुक़ु आहे, दादू शहर सां। त जॾहिं फ़नकार ऐं शाइर हूंदो आहे उन्हनि जो घणो पाण में लाॻापो रहंदो आहे, मुसलसल वक़्तनि ते पाण में जेको आहे डिस्कस बि थींदो आहे। मंज़ूर सकीरानी खां पुछंदासीं त अनवर कंबराणी जेकी शख़्सियत आहे उनखे कीअं ॾिठो ऐं उन जे लाइ छा चवंदा? दुनिया दम गुज़र आहे, आख़िर फना इहो ई रस्तो आहे, सभिनी खे हलणो आहे, राह रब्बानी आहे। अनवर जे वञण जी उमिरि न हुई, माशाल्लाह सिहत याब हो, सही हो, ठीकु ठाक फस्ट क्लास। ओचितो ख़बर पई, ॾाढो सदमो थियो, ॾुख थियो। जर जंग में हिन शाइर खे सुञातो थो वञे, ॼातो थो वञे। अनवर पंहिंजी हिकु तबियत जो मालिक हुयो, घटि पढ़ियल हुयो पर लफ़्ज़नि जी हुन वटि खाण हुई, हुन खे अलाह ॾात ॾिनी। मां चवंदो कुदरती ॾात हुई हुनखे, जेका हुनजी रवानी जेतिरी शाइरीअ में जेको रिदम हो या जेको तरन्नुम घटि शाइरनि में हूंदो आहे, या कुदरती ॾात हुई हुनखे। ऐं उस्तादनि जी हुनखे दुआ हुई, उस्ताद बुखारी जा शागिर्द बि हुया। त तमामु ख़ूबसूरत शाइरी अनवर कई आहे, जेका बि कई तमामु जंहिं बि फ़नकार कई त हुन मक़बूलियत माणी, माण्हुनि उनखे दाद ॾिनो। फस्ट क्लास शाइरी जो मालिक, सुठी तबियत जो मालिक हुयो, पर अॼु असांजे विच में आहे। अच्छा मंज़ूर साहब, उनजी शाइरी अवां बि काफ़ी लातादाद ॻाई आहे, ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां सां मुलाक़ात कंदो, शाइरी जे हवाले सां अवां सां डिस्कस थींदो, कहिड़ी शाइरी खे वधीक अहमियत ॾींदो हो ऐं उनजो मिज़ाज कीअं हूंदो हो? तक़रीबन इश्क या शाइरी उसूल ते, इश्क ते उन तमामु घणो लिखियो, पंहिंजे धरतीअ जे लाइ बि लिखिया कलाम, पंहिंजे माण्हुनि जे लाइ। तक़रीबन विच थरी शाइरी कंदो हो, पर ईअं लॻंदो हो त कंहिंजे जेको ॿुधंदो हो ईअं चवंदो हो त ॼण त असांजे दिलि जी ॻाल्हि पियो करे। त इहा बि ख़ूबी हुन में अलाह ॾिनी हुई। त अनवर रुॻो पंहिंजे लाइ शाइरी न कई, हा लिखी हिकु ॿ गीत जीअं दादूअ में दफ़नायो वञे, अहिड़ा हिकु ॿ गीत हुन पंहिंजे तरफ़ां, ईअं दादू शहर वारनि जे लाइ बि हिकिड़ो गीत लिखी जेको मूं ॻायो, हाय दादू। पर हुन अक्सर शाइरी जेका आहे इश्क ते कई ऐं इज्तमाही जेका माण्हुनि जी सोच ते कई। ऐं हुनखे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो घणो हुयो, मवाद हुयो, उहा कुदरती ॾात हुई हुनखे। मंज़ूर साहब, अनवर कंबराणी जो को अहिड़ो गीत जेको जीअं तव्हां ॿुधायो हिकिड़ो त कोन बच सां बि जेको आहे झरजंग में ॻायो वियो, या ॿिया खोड़ सारा उन जा गीत आहिनि, कहिड़ो गीत जेको आहे उनजो जेको अनवर कंबराणी जो अवां पाण दिलि सां ॿुधाइणु चाहियो, उनजो हिकिड़ो थल ऐं मिसरो जेकॾहिं धरती टीवी जा नाज़रीन ॾिसनि था ॿुधायो? इहे गीत तमामु ख़ूबसूरत। हाय दादू हाय दादू, दादू में आ जादू, दादू में यार मुझो, दादू में आ दिल काबू। हाय दादू हाय दादू, दादू में आ जादू,
दादू में यार मुझो, दादू में आदिल काबू, दादू हलिया 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 दादू। ऐं वॾी ॻाल्हि त हुन जेका वसियत कई मुंहिंजो दादू चौकत नमाज़ पढ़ता कई वञे जनाज़ा या मूंखे बुखारी ते दफ़नायो वञे, त उहे हुनजी जेका वसियत हुई उन खे बि हुनजे पोइ हुननि उन तरीक़े सां निभायो। बचसा दर्द तेरे विच रो रो दम देसा, ओ आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पासी हिक दी मरवे सा, ओ कौन बचसा। जी नाज़रीन, सिंध जो नाले वारो शाइर अनवर कंबराणी असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। प्रोग्राम लाड़काणो टाइम जे हवाले सां अॼु मां दादू शहर में मौजूदु आहियां ऐं मूंसां सिंध जो नाले वारो आर्टिस्ट रशीद चारण ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शाइर सियासी समाजी अॻुवान बि अॼु हुन प्रोग्राम में मौजूदु हूंदा। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अनवर कंबराणी जी जेकी शाइरी हुई, हिन समाज में जेको पैगाम हो ऐं अनवर कंबराणी जूं जेकी ख़िदमतूं अॼु उनखे यादि करण जे लाइ हीउ प्रोग्राम कयूं पिया। दादू शहर में मौजूदु आहियूं। अचो त रशीद चारण खां पुछूं था त उहा अनवर कंबराणी जे हवाले सां छा था ॿुधाइनि। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त अनवर कंबराणी हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी शाइरी खे ॾिनी। अवां हुनजा वेझा दोस्त आहियो, तफ़सीलन इहो ॿुधाइजो त उन सां केतिरो टाइम गॾु तव्हां गुज़ारियो ऐं उनखे कीअं ॾिठो, कहिड़ी शख़्सियत हुई, छा चवंदा? साईं, अनवर कंबराणी वाही पांदीअ जे भर में ॻोठ आहे फुलू कंबराणी, उन में पैदा थियो ॼाओ ऐं उन्हनि जो पंहिंजो ॻोठ हो। इहो 1978 में माना उतां ई लॾे ऐं दादू शहर आयो। लॾे अचण जो सबबु हो को इश्क लॻो हुअसि, उन इश्क जे सिलसिले में ईअं सम्झो त ॼण हिनखे ॻोठ ने काली मिली ऐं हीउ उतां लॾे ऐं दादू शहर में आयो। शुरूआती ॾींहंनि में ही दादू बस स्टॉप ते हिन स्टार्टरी बि कई, पोजत माण्हू हो, स्टार्टरी बि कई ऐं हिन जो लिबास जेको आहे ॾाढो क्लासिकल हूंदो हो। रंगीन क़िस्म जा कुर्ता, साए चोले ते अछी कढ़ाई ऐं रंग जो सांवरड़ो हूंदो हो, नौजवान हूंदो हो। पोइ ही उन वक़्त में भाऊ मंज़ूर सखीराणी ऐं असां तक़रीबन गॾु हूंदा हुआसीं शाहबाद छाणे में। राति जो मंज़ूर जी महफ़िल पाण में कंदा हुआसीं, 2-4 दोस्त वेंदा हुआसीं। ही उते आयो, अचे महफ़िल ॿुधे, बाहि जो मच पियो ॿरंदो हो। पोइ कुझु ॾींहं वेही वरी हिन इज़हार कयो त साईं मां बि शाइरी कंदो आहियां हेॾा होॾा, पर हिन जो जेकी सादगी ही, जेको ॿारहाड़ी वारो लिबास हो, उन जे करे इहा ॻाल्हि अञा मंज़ूर साहिब खे ज़हन में एतिरी न पई अचे। पोइ ही रोज़ु जेको आहे सो उन महफ़िल में अचे वेहंदो हो। पोइ वरी हिन उस्ताद बुखारीअ वटि वञणु शुरू कयो। उस्ताद बुखारीअ जी न्याज़बंदी कयईं ऐं उनखे पंहिंजे उस्ताद या रहबर तौरु तस्लीम कंदो हो। ऐं पोइ उस्ताद बि मंज़ूर खे हिन जी पारत कई। एकड़ ॿेकड़ हिकु ॿ नंढे आर्टिस्ट हिन खे थोरो घणो ॻायो हो। उन वक़्त में जेको आहे सो हिन थोरो मज़ाहिया शाइरी बि कंदो हो, उन सां गॾु संजीदा बि कंदो हो। हिकिड़ो गीत ॾिनो मंज़ूर सखीराणी खे, कोन बचसां, हीउ सराइकी गीत हो, कोन बचसां, इश्क तेॾे विच रो रो दम ॾेसां। पोइ इहो गीत जेको आहे सो मंज़ूर सखीराणी साहिबु हिन खां वरितो ऐं उनखे रटणु शुरू कयो। माना डेली वेही झूंगारे, इन जे विच में हिकु ॿ महफ़िल में ॿाहिरि वियासीं त बि मंज़ूर इनखे वेही झूंगारे। पोइ हू एॾो रटिजी वियो जो हिकिड़ो मूं सेवण में शो कयो, उन में मंज़ूर साहिब जो ॻायो त तमामु वाह थी वई। इहा ख़बर जेकी आहे लाड़काणे जे लोक फनकार प्रोडक्शन वारनि खे पई, उन्हनि राब्तो कयो ऐं मंज़ूर साहिब जी कैसेट जी एग्रीमेंट थी। जॾहिं मंज़ूर साहिबु इहो कैसेट में ॻायो, जेतोणीकि त उन ॾींहुं मूंखे यादि आहे, इहा तक़रीबन 80 जी ॻाल्हि आहे, जॾहिं हिन लाड़काणे में रिकॉर्ड कयो आहे गीत, त मूंखे यादि आहे त मंज़ूर सखीराणी साहिब खे तमामु घणी खंघी ऐं अनवर पाण बि उन में मौजूदु कोन हो। अली गुल हो, तबसुम साहिबु हो, मंज़ूर साहिबु हो, आऊं हुआसीं। इहा जेकी आहे होला राम जेको आहे सो रिकॉर्डिंग कई लाड़काणे में।
ऐं उन रिकॉर्डिंग में हिनखे खंघि तमामु घणी मंज़ूर रखे, पोइ खंघि जो सीरप जा 2 चमचा वठी ऐं रिकॉर्डिंग कई। शायदि बज़मी मूसीकार हो। इहो गीत जॾहिं रिकॉर्ड थियो ऐं पूरी कंप्लीट कैसेट थी वई, उन में उस्ताद जा गीत बि हुआ, तबसुम जा बि हुआ, त उहो मार्केट में धुम मचाए छॾी। ऐं इन गीत एॾी धुम मचाई जो मां तव्हांखे ॿुधायां त पोइ खोड़ वारनि असांजे सिंधी जलाल चांडियो, ॿियनि काफ़ी फौज़िया ऐं इन्हनि बि इहो गीत ॻायो ऐं रिकॉर्डिंग थी वई उन्हनि जी। अनवर कमराणी अॼु असां सां गॾु न आहे, उनजूं यादूं, उनजी शाइरी असां सां गॾु आहे। उनजे विछोड़े खे कंहिं पिया ॾिसो, छा चवनि? साईं, हीअ त असां वटि हिकिड़ो ख़ूबसूरत रंगनि वारो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर, जंहिंजो हिकिड़ो पंहिंजो शाइरीअ जो अंदाज़ हो, उहो असांखां विछड़ी वियो आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾी खोट आहे। इहा खोट ॾाढी ॾुखी पूरी थींदी, ज़ाहिरी आहे। उनजो असांजे सिंध जो असासो आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, कलाकार आहिनि, को बि असांखां विछड़ी वञे थो। पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू असांखां विछड़ी वञनि जिन जो असां सम्झूं त खाल भरिजणु ॾुखियो आहे, त हीअ बि उन्हनि मां अनवर कमराणी जो शुमारु थिए थो। ऐं मां त सच ॿुधायो त किन किन जॻहियुनि ते हिन जूं अहिड़ियूं सिटरूं आहिनि, अहिड़ियूं हिन जूं सिटरूं आहिनि जो बसि उहो जेको ॿाहिराड़ीअ जो जेको हर हलाइण वारो माण्हू हा न, ऐं जेको गॾे गाॾे वारो माण्हू, उहो बि उहो सिटूं ॿुधे थो ते बीह रहे, छो जो उनखे पंहिंजियूं लॻंदियूं। हिन जो अवामी अंदाज़ अहिड़ो त उनखे असांजे पोरियत खे उहे सिटूं पंहिंजियूं लॻंदियूं। इहो बि हिन जो हिकिड़ो कमाल हो। उनखां पोइ हीउ मसरूफ़ एतिरो रहंदो हो, छो जो कैसेट कल्चर हो, कैसेट जो तमामु, हे कैसेट जे हवाले सां बि मशहूरु हो, अवामी शाइर जे हवाले सां मशहूरु हो, कैसेट जे हवाले सां बि मशहूरु हो, ऐं एतिरो ई मसरूफ़ रहंदो हो। ऐं जॾहिं बि कंहिं आर्टिस्ट जी का रिकॉर्डिंग थींदी हुई त उन में जेकी हू तरतीब ॾींदा आहिनि कैसेट जी, उन में बि उहो कैसेट कंपनी वारा अनवर कमराणीअ जूं ख़िदमतूं हासिलु कंदा हुआ त हीअ जेको हिन जी जेकी सेटिंग आहे, तरतीब आहे गीतनि जी, उहा बि अनवर खां करायूं। त इहा हिकिड़ी वॾी ॾात आहे जेकी अनवर में हुई। ऐं ख़ुदावंद करीम हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾिए। ऐं हीअ तमामु हिन जो ख़ाल भरणु जेको आहे सो ॾुखियो आहे। जी नाज़रीन, सिंध जो नाले वारो आर्टिस्ट रशीद चाराना असां सां गॾु मौजूदु हो, ऐं सिंध जो नाले वारो शाइर जेको आहे अनवर कमराणी, जेको असां सां गॾु मौजूदु त न आहे, पर उन जूं यादूं, उनजी शाइरी हमेशह जेको आहे इन मुआशिरे जे लाइ, इन मुआशिरे में उहे यादि रहंदियूं। मूंसां गॾु असां सां ॿियो हिकिड़ो नाले वारो शाइर ताबिश बुखारी उहो गॾु मौजूदु आहे, ऐं उनखां पुछंदासीं त हू अनवर कमराणी जे हवाले सां कीअं पिया ॿुधाइनि ऐं उनखे कीअं पिया यादि कनि। अनवर कमराणी जी जेकी शाइरी आहे उनखे उन कीअं ॾिठो, छो जो हू पाण बि हिकिड़ो शाइर आहे, कलम धणी आहे। जॾहिं शाइर पाण शाइरी कंदो आहे त मुख़्तलिफ़ जेको आहे तबई आज़माई कंदो आहे, मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखंदो आहे। त साईं बि शाइर आहे। हिन खां पुछंदासीं त साईं जी फील्ड सां वाबस्ता अनवर कमराणी ऐं इन ई शहर जो दादू जो रवासी साईं अनवर कमराणी जे लाइ ॿुधाइजो त हू हिकिड़ो वॾो शाइर हो, उहो असां सां अॼु गॾु न आहे, उनखे कीअं ॾिठो ऐं छा चवंदो? साईं, सभ खां पहिरीं त मां भेटाई सरकार जे हिन शेर सां त नसे वण वणनि में नसे कातारियूं, पसियो बाज़ारियूं हीअणो मूं लूण थिए। अनवर कमराणी असांजे सथ जो साथी हुयो ऐं असांजे, मां सम्झां थो त असांजे दादूअ जी त सुञाणप हो ई हो, पर परॾेह में असांजे सिंध जी सुञाणप हो। सिंध जा जेके बि माण्हू आहिनि ॿियनि मुल्कनि में रहनि था, वेंदे मिडिल ईस्ट में, भारत में, बर्तानिया में, दुबई में, सऊदी अरब में, जिते जिते सिंधी रहनि था उन्हनि वटि अनवर कमराणी जो नालो हुयो। ऐं अनवर कमराणी सां बेइंतिहा हू मुहबत कंदा हुआ। ईअं सम्झो त हुन जा लखे किरोड़े हुन जा परस्तार हुया अनवर कमराणी जा। अॼु अनवर कमराणी असां वटि मौजूदु न आहे, पर हुन जूं यादूं, हुन जो फ़िक्र, हुन जो ख़्यालु, हुन जो पैगाम असां वटि मौजूदु आहे। ऐं हर वक़्तु सिंध जो माण्हू, बल्कि सिंधी त छा पर असांजे पंजाब जा माण्हू बि अनवर कमराणी जी शाइरी ॿुधंदा हुआ ऐं रंगीले बि हिन जा कलाम ॻाया। ऐं सिंध जो मां सम्झां थो शायदि को अहिड़ो रागी हुजे जंहिं अनवर कमराणी जो कलाम न ॻायो हुजे कैस्ट में। हाणे कैस्ट जो जेको रुझान हुयो जंहिं ज़माने में, इहो 80 जो ॾहाको, 90 जो ॾहाको, इहो मुकमिल तौरु हिकिड़ो कैस्ट जी हिकिड़ी दुनिया हुई। तोड़े जो हिन वक़्तु कैस्ट जी दुनिया न आहे, पर मां सम्झां थो तॾहिं बि अनवर कमराणी जो कलाम हिंद सिंध में उन ई हवाले सां अञा ताईं गूंजे थो। ऐं अनवर कमराणी जेका ॿी ख़ुशूसी जेका ॻाल्हि हुई उहा आई त हू हिकिड़ो फ़क़ीर तबियत माण्हू, हुन जेको कलाम में पंहिंजूं वसियतूं कयूं, कलाम में पंहिंजे गीतनि में जेके ॻाल्हियूं कयूं,
उहे बिल्कुलु उहे ई थियो। ॾिसो अनवर कंबराणी चयो त कोन बद सां रो रो मरवे सां हिकु ॾींहुं आपे सुणसी दिलि टुट पहुसी मरवे सां। ऐं ॾिसो त हुन जा उहे लफ़्ज़ ईअं सचा साबित थिया जो हुन जी वफ़ात जेका आहे सा दिलि जे टुटण सां थी, हार्ट अटैक में थी। माना हुन जूं ॻाल्हियूं सभु सचियूं थियूं। ऐं पंहिंजे कलाम में जेका हुन वसियत कई त मूंखे दादूअ में दफ़नाइजो ऐं मुंहिंजो जनाज़ो चौंक ते पढ़ाइजो, सभिनी दादू वारनि ते, ॿार ॿुढे ते इहो फ़र्ज़ु आहे। ऐं ईअं ई थियो त दादू वारनि हुनखे उहो साॻियो आनर ॾिनो ऐं दादू चौंक ते 100,000 माण्हुनि गॾिजी हुनजो जनाज़ो बि पढ़ियो। जी नाज़रीन, नाले वारो शाइर ताबिश बुखारी उन जा बि अवां वीचार ॿुधा। मुख़्तलिफ़ जेके दोस्त आहिनि उहे अनवर कंबराणी खे लफ़्ज़नि जी भेटा पेश करे रहिया आहिनि, छो त अनवर कंबराणी असां सां गॾु मौजूदु न आहे, पर उनजो फ़िक्र, उनजी शाइरी जेको आहे उहो हमेशह यादि रहंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि बल्कि पाकिस्तान जे फ़नकारनि उनखे ॻायो ऐं उनजी जेकी शाइरी आहे उहा झर झंग जेका आहे गूंजंदी रहंदी। अनवर कंबराणी खे मुख़्तलिफ़ दोस्त जेको आहे भेटा पेश कनि था। वरी कंहिं ॿिए दोस्त सां ॻाल्हायूं था त उहो अनवर कंबराणी खे कीअं पिया भेटा पेश कनि। बच सा दर्द तेरे विच रो रो दम दे सा ओ आपे सुन सी दिल टुट पासी हिक दी मरवे सा ओ कौन बच सा। अनवर कंबराणी खे कीअं था यादि कनि, छो जो अनवर कंबराणी जेको हमेशह लाइ असां खां जुदा थी वियो आहे, पर उन जूं लिखड़ियूं, उनजो फ़िक्र हमेशह जेको आहे उहो यादि रहंदो ऐं उनजी शाइरी जेको आहे उहा झरझंग जेको आहे अॼु बि गूंजी रही आहे ऐं हमेशह गूंजंदी रहंदी। इन हवाले सां असां सां सिंध जो नाले वारो शाइर ख़लील आरिफ़ सुमरो गॾु मौजूदु आहे। उनखां पुछूं था त हू अनवर कंबराणी खे उन कीअं ॾिठो, उनजी शख़्सियत खे कीअं ॾिठो, उनजी शाइरी जेको आहे तमामु घणो जेको अवामी शाइरी हुई, मक़बूल थी, मुख़्तलिफ़ फ़नकारनि बि ॻाई। उन हवाले सां साईं खां पुछूं था त हू उन बाबति छा था ॿुधाइनि। जी साईं। हा साईं, हाजी अनवर कंबराणी गुणे लछणे तमामु मोतबर माण्हू हो, मुहबती माण्हू हो। हुनजो मेल जोल, कचहरियूं, कुर्बारियूं ॾाढियूं मज़ेदार वणंदड़ हूंदियूं हुयूं। ऐं हू जॾहिं बि ॻाल्हाईंदो हो त पंहिंजे कल्चर ते, पंहिंजी शाइरी ते, ॿोली ते हुनजी कचहरी शाइराणी हूंदी हुई। ऐं हुनजो जेको मिज़ाज आशिकाणो कचहरी शाइराणी, तमामु हिकिड़ो संजीदा क़िस्म जो माण्हू हुयो। ऐं हुनजी मौसीक़ी सां, सिंधी जेका लोक मौसीक़ी आहे उन सां ॾाढो माना चाह हो। ऐं हुन जेका शाइरी कई अवामी रंग में, अवामी अंदाज़ में, त हींअर असां ईअं महसूसु था कयूं त जेका लोक शाइरी आहे सिंध जी ऐं अवामी रंग जी जेका शाइरी आहे उनजी हिकिड़ी तारीख़ ख़तमु थी चुकी आहे। हिकिड़ो हुनजो रोशन बाब हो जेको बंदि थी चुको आहे। ऐं हिन सिंध खे अवां यकीन कयो त वरी ॿियो अनवर कंबराणी न मिलंदो। अच्छा साईं, अनवर कंबराणी तबियतनि मिज़ाज कीअं हो हुनजो, कीअं ॾिठो हुनखे? साईं ईअं सम्झो त हिकिड़ो फ़क़ीर मनुष्य इंसानु हो, सूफ़ियाणे रंग जो माण्हू हो, हर नंढे वॾे जो आदर भाव करण वारो, न्याज़ निवड़त वारो माण्हू, फ़क़ीर तबो माण्हू। हुनजो ॿुधायो त मिज़ाज हुनजो आशिकाणो, रूह हुनजो शाइराणो हो, हुनखे एतिरो त ऐं सखी क़िस्म जो माण्हू। हुन असांजी पंहिंजी यादगिरी में आहे त केतिरा अहिड़ा दोस्त नवां जेके शौक़ु रखंदा हुआ पर शाइरी करे न सघंदा हुआ, पोइ अची हाजी अनवर जो पासो वठंदा हुआ, हुनखे मिनत कंदा, चवंदा हुआ ठीकु का असां खनि गंज लॻा पिए। हुननि खे कलाम ठाहे हुननि जा नाला विझी ॾे, उहे बि मशहूरु शाइर थी विया। माना एॾो सखी हो जो पंहिंजे इन फ़न मां बि ख़ैरात कंदो। अहिड़ो क़िस्म जो हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हाजी अनवर कंबराणी अॼु न आहे। हुनजे विछोड़े ते अखियूं आलियूं आहिनि। हीअ सॼी सिंध जो सोग आहे, हीअ लोक अदब जो सोग आहे, हीअ अवामी रंग जो सोग आहे जंहिंमें सिंध हींअर वरितलु आहे। जी नाज़रीन, सिंध जो नाले वारो शाइर ख़लील आरिफ़ सुमरो, उन जा अवां वीचार ॿुधा त हुन पंहिंजे शाइराणे अंदाज़ में ऐं लफ़्ज़नि जे मोतियुनि सां अनवर कंबराणी खे भेटा पेश कई ऐं हुन चयो त हू लोक अदब जो जेको वॾो ख़्यालु पैदा थियो अनवर कंबराणी जे वए खां पोइ, पर हुनखे अॼु बि यादि कनि था। अॼु बि अनवर कंबराणी जे लाइ अवाम ऐं जो ख़ासि तौर ते शाइर या मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि जूं अखियूं आलियूं आहिनि। वरी कंहिं ॿिए दोस्त खां पुछूं था त उहो अनवर कंबराणी खे कीअं पिया यादि कनि ऐं कीअं पिया भेटा पेश कनि।
उन्हनि खां पुछूं था उहो अनवर कमराणी खे कीअं था यादि कनि ऐं शाइरी जे हवाले सां जेके उन जूं ख़िदमतूं हुयूं उन जे हवाले सां कीअं था ॿुधाइनि। दादू शहर में मौजूदु आहियूं ऐं हिकिड़ो वॾो नालो दादूअ सां ई उनजो तालिक़ सिंध जो सुरीलो जेको आहे रागी आसिफ़ चारण असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां पुछूं था छो जो शाइर ऐं फ़नकार जो जेको तालुक़ु हूंदो आहे उहो बि तमामु घणो वेझो हूंदो आहे ऐं जॾहिं शाइर पंहिंजी शाइरी लिखी ऐं पोइ फ़नकार खे ॾींदो आहे त उहो पंहिंजे मधुर आवाज़ में पेश कंदो आहे जेको आवाम ताईं रसाई थींदी आहे। इन हवाले सां आसिफ़ चारण मौजूदु आहे। उनखां पुछूं था आसिफ़ इहो ॿुधाइजो त अनवर कमराणी हिकिड़ो वॾो नालो ऐं उनजी शाइरी जेको आहे झर जंग जेको आहे ॻाई पई वञे, अवां बि फ़नकार आहियो, उनजे विछोड़ खे कीअं पिया ॾिसो ऐं उनजी शाइरी खे कीअं ॾिठो? ताबिश बुखारी जो हिकिड़ो शेर यादि अची वियो त मज़ो ज़िंदगी जो वठो ज़िंदगी में, करण जो घुरो था करियो ज़िंदगी में, मरण बाद वरसियूं मल्हाए वत छा थियो, कंहिं माण्हूअ खे मञता ॾियो ज़िंदगी में। असीं मुर्दा परस्त क़ौम आहियूं, असां वटि ज़िंदा माण्हू जो क़दुरु न आहे। मरण खां पोइ असीं जनाज़नि जे पोयां भॼंदा वेंदा आहियूं, डोड़ंदा वेंदा आहियूं, छो जो असां वटि तक़रीबन सभु खपी विया आहिनि। कल्चर ख़तमु थी वियो आहे, कल्चर तबाह थी वियो, करप्ट माण्हू अची विया, ना अहल माण्हू अची विया, ना अहल असांजो माल ई आहे, गुलशन जो अलाए छा थींदो। सच पुछो त अनवर कमराणी केरु सॾाए, अहिड़ो नालो सदियुनि में पैदा थींदो आहे। ऐं मूंखे अफ़सोस आहे त जीअरे अनवर कमराणी जहिड़े शाइर खे मूं कंहिं बि अदबी प्रोग्राम में न ॾिठो ऐं को बि हुनखे को लतीफ़ प्रोग्राम में दावत या लाल शहबाज़ ते दावत, हालांकि हुनखे इन शइ जी परवाह न हूंदी, हुनखे अलाह ताला हिकिड़ी वॾी इज़त ॾिनी जेको तव्हां पाण ॾिठो त पूरी दुनिया में सोशल मीडिया ते अनवर कमराणी खे माण्हुनि भेटा ॾिनी ऐं दादू जे विच चौंक ते हुनजो जनाज़ो पढ़ियो वियो। अलाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻहि ॾींदो। ऐं मरहूम सिंगार अली सलीम जा हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि त असीं पंहिंजा वारा वॼाए वञूं था, मोहबत जा मेला हो मचाए वञूं था। अनवर कमराणी सां तमामु मुंहिंजी वेझड़ाइप हुई, तमामु मुंहिंजी गहराइप हुई ऐं तक़रीबन मुंहिंजो जॾहिं डेली गुज़र थींदो त हुनजो घर रस्ते में पवंदो, हुन सां मुंहिंजूं कचहरियूं थींदियूं। हुन मूंखे अहिड़ो गीत ॾिनो जेको मूं कशिश ते ॻायो हुयो, परदेस न वञ प्यारा मुंहिंजो हां छिॼी पवंदो, हो तरसी पा दिल वारा मुंहिंजो हां छिॼी पवंदो, परदेस न वञ प्यारा मुंहिंजो हां छिॼी पवंदो, कमराणी जे तूं वींदे हो मुंहिंजा टहक रुसी वेंदा, हो थींदा दर्द जा वसकारा मुंहिंजो हां छिॼी पवंदो। मुनवर भाउ अहिड़ा माण्हू तारीख़ में मरंदा न आहिनि, ज़िंदा आहिनि। अलाह ताला अनवर भाउ खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाईंदो। ऐं मां धरती टीवी खे ॿिन्हिनि हथनि सां सलाम करियां थो जिन इहा सुजागी कई ऐं इहो हिकिड़ो हुननि जज़्बो आंदो जो अनवर कमराणी जहिड़े शख़्सियत ते हुननि स्टोरी ठाही आहे। ऐं मां दुआ कयां थो त अलाह ताला धरती टीवी खे उनजी पूरी टीम खे शाद ऐं आबाद रखंदो। आमीन। जी नाज़रीन, सिंध जे नाले वारे शाइर अनवर कमराणी जे हवाले सां प्रोग्राम लाड़काणो टाइम में असां हिते दादूअ में मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी शख़्सियतूं हुयूं उन्हनि सां बि ॻाल्हि कई, ख़ासि तौर ते जेके फ़नकार या शाइर या वेझा दोस्त जेके आहिनि अनवर कमराणी जा, उन्हनि जा मां वीचार ॿुधा ऐं हिन प्रोग्राम में असां कोशिशि कईसीं त अनवर कमराणी खे जेके उनजा वेझा दोस्त आहिनि, वेझा साथी आहिनि ऐं फ़नकार मुख़्तलिफ़ तबक़नि सां जेके माण्हू तालुक़ु रखनि था, उन्हनि पंहिंजे मोतियुनि जे लफ़्ज़नि सां अनवर कमराणी खे भेटा पेश कई। अनवर कमराणी हिकिड़ो वॾो नालो आहे, हू सिंध त छा पर मां चवां थो त अनवर कमराणी हिकिड़ो पाकिस्तान जो वॾो नालो हो। हुन मुख़्तलिफ़ जेको आहे ॿोलियुनि में जेको आहे शाइरी लिखी, ख़ासि तौर ते त सराइकी में हुनजी जेकी शाइरी हुई उहा तमामु घणो जेको आहे मक़बूल थी, पॉपुलर थी ऐं ख़ासि तौर ते जेको आम तबिके जा माण्हू उनजी शाइरी खे घणो ॿुधंदा हुआ। दादूअ में मंज़ूर सखीराणी जेको आहे उनजो तमामु हिकिड़ो जेको अनवर कमराणी जो गीत हो, कोन बच सां दर्द ते ॾे विच रो रो दम ॾे सां, उहो हिकिड़ो तमामु झरझंग गीत उनजो मशहूरु थियो ऐं उनखां पोइ हर माण्हू जेको आहे अनवर कमराणी जी शाइरी जेको आहे शौक़ सां ॿुधंदो हो। हुनजी शाइरी में हिकिड़ो वॾो दर्दु हो, हुनजी शाइरी में हिकिड़ो वॾो पैगाम हो। हू पंहिंजी औलाद सां, हुन औलाद जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु पीउ हो ऐं दोस्तनि जो हिकिड़ो तमामु बहितरीनु दोस्त हो। अनवर कमराणी अॼु असां सां गॾु न आहे, पर उनजूं यादूं, उनजी शाइरी उहा हमेशह असां सां यादि रहंदी ऐं हिननि जे वारसनि इहो मुतालबो कयो आहे त उनजी जेकी शाइरी आहे, उनजो किताबु
पयल आहे। सकाफ़त खातो या सिंध हुकूमत जेको आहे उनजी शाइरी खे किताबी सूरत में छपराए उहा मार्केट में आणे त जीअं अनवर कमराणी जा जेके परस्तार आहिनि दोस्त आहिनि उहा जेको शाइरी उन ताईं पहुची सघे। कैमरामैन शाहिद शेख सां गॾु मुनव्वर धरती न्यूज़ दादू। कौन बचसा दर्द तेरे विच रो रो दम देसा ओ आपे सुनसी आपे सुनसी दिल टुट पासी हिक दी मरवे सा ओ कौन बचसा।